कंदकोट जिले में अवाम जा मुहाफ़िज़ भी गैर महफूज़ बणिजी विया आहिनि। हथियारबंद एक एहलकार के अगवा करे विया आहिनि। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? कश्मीर कंदकोट जिले में कुछ वक्त ॾोही वारदातुनि में छापुर अचण खां पोइ जिले अंदर ॾोहनि में हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहो इज़ाफ़ो थी रहियो आहे। जिते शहरी जेके आहिनि उहे त गैर महफ़ूज़ आहिनि, पर अवाम जा जेके मुहाफ़िज़ आहिनि उहे बि हिते गैर महफ़ूज़ नज़र अची रहिया आहिनि। कंदकोट बी सेक्शन थाणे जे हद कंबराणी लाड़े वटि पुलिस चौके ते हथियारबंदनि जो जेको आहे उन्हनि हमलो कयो आहे। हमलो करे ड्यूटी ते मौजूद हिकु एहलकार फज़ल खोसो के जेको आहे अगवा करे हथियारबंद पाण सां गॾु खणी कचे तरफ़ जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। ऐं अहिड़े इतलाह ते जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे उहो इलाइक़े में पहुची करे उन इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे ऐं मुगवी एहलकार जी बाज़ियाबी लाइ पुलिस तरफ़ां जेके आहिनि उहे कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। ऐं होॾां जेको आहे बदनाम दाड़ियल ख़ादिम भयो जेको आहे उहो अगवा थियल पुलिस एहलकार सां गॾु रिकॉर्ड कयल वीडियो जेकी आहे उहा सोशल मीडिया ते वायरल करे पुलिस जी रिट के जेको आहे उहो खुलियल चैलेंज करे छॾियो आहे। बदनाम दाड़ियल ख़ादिम भयो वीडियो में ॿुधाए रहियो आहे त पुलिस मुंहिंजा साथी जेके आहिनि उहे कुझु ॾींहं अॻु गिरफ़्तार करे खणी करे जेको आहे उन्हनि गुम कया आहिनि। उन्हनि जी आज़ादी जे लाइ जेको आहे पुलिस चौकी तां पुलिस वारो जेको आहे अगवा कयो आहे ऐं पुलिस 2 कलाकनि अंदरि मुंहिंजे साथियुनि खे आज़ादु न कयो त वधीक ॿिया पुलिस एहलकार जेके आहिनि उहे अगवा कंदुसि। ऐं हुन चयो त जेकॾहिं ॿिया मुंहिंजा जेके साथी आहिनि उहे बाज़ियाब न थिया त हिन पुलिस एहलकार जो जेको आहे उहो लाश रवानो कंदुसि। ॿिए तरफ़ जेको आहे त मुगवी एहलकार हथबदी SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो खे जेको आहे उहो अपील करे रहियो आहे त मूंखे हीउ जेको आहे तशदुद कनि पिया, मूंखे जेको आहे जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं हिननि जा जेके मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि। ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे त पुलिस पंहिंजे मुगवी एहलकार खे जेको आहे उहो बाज़ियाब न कराए सघी आहे। जी गुलाम रसूल, जी मेहरबानी।